इमाम आली मकाम जो इस्म पाक हक सच जो निशान आहे। इमाम आली मकाम जी ज़िंदगी हक परस्ती हक जी वाट ते हलण उन जो पैगाम आहे। उन जे लाइ तव्हां हिन जगह ते गॾु थिया आहियो। मां घणो टाइम तव्हांजो न वठंदुसि जेतिरो टाइम अल्लाह ताला मूंखां चवरायो। वक़्त जी तंगी, जगह जी तंगी, मौसम जी तंगी, इंशा अल्लाह ताला तव्हांजे दिल जी वेकराए पे दिल जी वुसअत जे साम्हूं कुझु बि कोन्हे। इमामनि जो ज़िक्र थींदो, ईमान ताज़ो थींदो। अहिड़ी गर्मी तव्हांखे हारपो कंदे बि लॻंदी आहे, दुकान ते बि लॻंदी आहे, मंडीअ में बि लॻंदी आहे, कारोबार कंदे बि साॻी गर्मी लॻंदी आहे। पर यार हुत सवाब नाहे, हित सवाब आहे। हुत हक़ लाल जी रोज़ीअ जो सवाब पंहिंजो ज़रूर आहे, पर ही सवाब ॿियो आहे जेको सवाब अल्लाह ताला तव्हां असांखे ॾींदो आहे। मां क़ुरान पाक जूं चंद आयतूं जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि। इंशा अल्लाह ताला एॾो वॾो मौज़ू आहे जंहिं ते ॻाल्हाइण जे लाइ ज़िंदगियूं खपनि। कलाक ॾेढ ॿ या 3 इहे कुझु बि न आहिनि, एतिरो घणो वक़्तु न आहे। पर चाहींदा आहियूं त तव्हांखे निज विचूर बुनियाद असुल जेका शइ हुजे उहा तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कजे। हीअ का रस्म न आहे। हर साल मां इहा ॻाल्हि कंदो आहियां, हीअ का रस्म महज़ रस्म हुजे। 10 रमा ॿियो कमु करिणो कोन्हे। आया आहियूं रस्म पूरी कयूं, न ईअं न आहे। हीअ रस्म न आहे, बल्कि ही अक़ीदो आहे, ईमान आहे, इस्लाम आहे, क़ुरान जो पैगाम आहे। जेके हिनखे रस्म बणाईंदा उहे ॼण त इमाम हुसैन सां जफ़ा था कनि, उहे इमाम हुसैन सां वफ़ादारी नथा कनि। अल्लाह ताला तव्हां असांखे इमाम हुसैन सां जफ़ा खां पनाह नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां असांखे इमामनि सगोरनि सां वफ़ा नसीब फरमाई आहे। अल्लाह ताला अञा वफ़ा नसीब फरमाए। दुआ कयो अल्लाह से मूं फ़क़ीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं दुआ कयो बाक़ी गर्मी लॻी आहे तव्हांखे आमीन कोन था चओ। ऐं दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाणे समूरा गॾिजी मुंहिंजे महबूब जे मथां सलातो सलाम पढ़ो त मां तव्हांखे क़ुरान ॿुधायां, उनजो तर्जुमो अर्ज़ु कयां, तफ़सीर अर्ज़ु कयां, हदीस ॿुधायां, तव्हांखे मुस्तफ़ा जी सीरत, इमाम हसन, इमाम हुसैन जो मक़ाम अर्ज़ु कयां। का बि ज़ुबान ख़ामोश न रहे।